वाह बगा वाह, अज त तुंहिंजी लय थी वई। अज त तूं हिन सॼे कमकार जो मालिक बणिजी वियो आहीं। हाणे ख़बर पवंदी ॻोल्हे खे त बगो छा आहे। ॻोल्हे त अजायो दोस्ती में मूंसां दुश्मनी कई, रेस खे घटि वधि ॿुधाए मुंहिंजा पेर कढण थे चयईं, पर निकिरी पाण वियो। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हाणे त ही सभु माण्हू मुंहिंजे हथ हेठि कमु कंदा। हाणे ॾिसां त गोलो मूंखां केतिरा ॾींहं परे थो भॼे। ॻिथर मां झले पट ते न हयोमांसि त मुंहिंजो नालो बगो किनी। ख़बरूं थी सुणा, मन का टेंशन मुंहिंजे बचड़े जे अचण जी ख़बर सुणाए को वेज थिए। असलम मां रुगो पंहिंजो पुटु असलम क़ैद न आहे हुते। असांजे दरिया जा कई अहिड़ा माण्हू हुते क़ैद आहिनि जेके सालनि खां वठी पॾे जे जलनि में सड़नि पिया। उहे वरी ख़बरूं किथां था हलनि। हा हा, मूंखे चङो यादि आहे। सावण जे पुट खे परॾेही खणी विया हुआ जॾहिं हुनखे आज़ाद कयो हो परॾेहनि, त हुन जूं ख़बरूं रेडियो ते आयूं हुयूं। इहा ख़बर हली हुई, मूं बि सुणी हुई। उतां जा माण्हू जॾहिं पंहिंजे मुल्क पहुचंदा आहिनि न, पोइ पंहिंजे मुल्क वारा इहे ख़बरूं हलाईंदा आहिनि। बाक़ी हू अहिड़ा चङा कीन। बसि कंहिं महिल ख़बरूं ॿुधां, कंहिं महिल वरी गीच ॿुधां। ईअं ई दिलि खे थी वेंदरायां। ॿियो कुझा कयां। अम्मा सारा जागी पई? हा मां, मूंखे बि निंड किथे पई अचे। को अम्मा सोचां पई त जेको ख़त असां अदा असलम खे उमाणियो हुयो, उहो ख़त बि अदा असलम वारनि खे जुड़ियो अलाए न। अलाह कंदो त असलम खे ख़त इहो जुड़ी वियो हूंदो। ॾाढो ख़ुशि थियो हूंदो। हाणे त समूरो सामान ख़तम थी वियो आहे। बाहि ॿारण लाइ कोयला ऐं माचिस बि कीअं न बची आहे। हाणे कयां त कुझा कयां। वापसि वञां? न न, ऐं वापसि कीअं न वेंदुसि। झर जंग ॻोल्हींदुसि, दरिया जा ॿेट ऐं किनारा ॻोल्हींदुसि, सभु जा सभु होड़ा फलोरींदुसि, पर नसीबा खे ॻोल्हे पोइ ई वापसि वरंदुसि। ईअं वापसि वरण मुंहिंजे लाइ ॼण त मीहणो आहे। सेठ साबू, मूंखे सुञाणी थो या न? तोखे कीअं न सुञाणींदुसि, तूं बगो ई बगो। बगो पर रेस जो ख़ासि माण्हू। हा, रईस जा ख़ासि माण्हू आहियो। हर माण्हू रईस जो ख़ासि माण्हू हूंदो आहे। गोले जो पतो कटिजी वियो आहे। हुन पंहिंजे पेर में पाण कुहाड़ो हयो आहे। हाणे हिन तरह जो सभु कुझु मां आहियां। मूंखां सवाइ कंहिंखे हिकु रुपयो बि न ॾिजो। रुपयो मतलब? भत्तो जेके सभु ठी याराई दुकान वारा असांखे ॾींदा आहिनि। बगा कुझु रहम कयो। असां 2 महीना थिया आहिनि टोट में विया आहियूं। मार्केट में मच्छी जो रेट सफ़ा किरी पियो आहे। ख़र्च, भाड़ा, टैक्स सभु वधी विया आहिनि। मूर बि कोन थो मिले। बंदि कर पंहिंजे ठीअ खे। छाजे लाइ तरह मज़दूर रखियो वेठो आहीं? बगा मूंखे कुझु बि कीन थो बचे। रुगो इन करे वेठो आहियां जीअं इन मज़दूरनि जी मज़दूरी बचे ऐं इहे बेरोज़गार न थियनि। ख़बर आहे मूंखे, तोखे वॾो मज़दूरनि जो अहसासु आहे। 5000 रुपया कढ, न त हितां टपड़ा पंहिंजा खण। बगा इहो तो कुझा थो चवे। असां ग़रीब मिसकीन माण्हू पंहिंजे ॻोठ पंहिंजे तड़ ते पिया आहियूं। मिड़े ई पे दरिया मां पेट पालियूं। ही दरिया आं जो न आहे,
ये दरिया तड़ सब रेस जा आहिनि, असांजा आहिनि। असांजी इजाज़त खां सवाइ हिते को बि आड़ी बि नथो मारे सघे। तूं 5000 ॾींथो या न? बगा इन वक़्तु मूं वटि 5000 कोन्हे, बाक़ी माल खपे ई खणी वञ। बाबू यादि रख, जेको मूं तोखे चयो उन ॻाल्हि ते अमल थियणु खपे। अॼु ॾींहं खां पोइ तोखे आउं हिते न ॾिसां। बंदि कर पंहिंजो ठियो। असां ग़रीब माण्हुनि सां ही कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे। या ख़ुदा, ये कहिड़ा माण्हू आहिनि जेको असांजे तड़नि ते, असांजे दरियानि ते, असांजे ककनि ते कब्ज़ा कंदा वञनि पिया। मुंहिंजे ख़त जो जवाबु अॻे बि कीन ईंदो हो, पर तुंहिंजे ख़त जो जवाबु बि कीन आयो आहे। अलाए, पाण एड्रेस तो सही लिखियो होसीं। मुंहिंजो दिलि थो चवे त असांजे ख़त जो जवाबु आयो हूंदो, पर ही पुलिस वारा फाड़े उछालियो था छॾी। माण्हुनि खे त ठहियो, पर ही ख़तनि खे बि सज़ा ॾींदा आहिनि। ख़त फाड़े उछलो छॾींदा आहिनि। ख़तनि सां बि हिंदी दुश्मनी। असलम नाम किसका? हाँ, मैं असलम। वो खाना? खाने को छोड़ो, तुम्हारे लिए खुशखबरी है। खुशखबरी? पाकिस्तान से तुम्हारे लिए खत आया है। तुमको बताना मत, हम तुम्हारे पास आया था। जय राम जी। जय राम जी की, जय राम जी की। मीरू, अम्माई बाबा जो खत आयो है। अम्माई बाबा हिन में पूजा लिखो है, मूंखे सही सही ॿुधाए। मुंहिंजा प्यारा बच्चा असलम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। ऐं अवाल हीअ आहे त हिते सभु ठीकु ठाकु आहिनि, ख़ैर ख़ैरत सां आहिनि, ऐं उमेद त तूं बि ख़ैर ख़ैरत सां हूंदे। प्यारा पुट, हिन खां अॻु असां तोॾे कई ख़त लिखिया आहिनि, पर तोखे अलाए जे उहो नथा मिलनि। उमेद त ही ख़त तुंहिंजे हथनि ताईं ज़रूरु पुॼंदो। तुंहिंजी अम्मा बिल्कुलु ठीकु आहे ऐं तोखे ॾाढो सारींदी आहे। भेण सारा सॼियूं सॼियूं रातियूं तोले दुआऊं घुरंदी आहे। आऊं बि ठीकु आहियां। खेरू, सियाणी, नसीबा, मलुक वारा सभु ख़ैरत सां आहिनि। फ़तेह ख़ान असांखे ख़त पढ़ी ऐं लिखी ॾींदो आहे। उहो अव्हांखे सलाम पेश पियो करे। ॿिया ॻोठ वारा सभु तोखे ॾाढो यादि कंदा आहिनि। दरिया जो हाल हाणे कीन रहियो आहे। कुझु ॾाढनि माण्हुनि हिते अची कब्ज़ा कया आहिनि। ख़ैर तूं परेशान न थी, अलाह साईं भलाई कंदो। असां हिते तुंहिंजी आज़ादीअ लाइ जाम कोशिशि कई आहे। हाणे अलाह तोखे जल्दी वापसि वतन वाराईंदो। आख़िर में मां सभागी भेण सारा ऐं मुंहिंजा सलाम क़बूल कर। फ़क़ति तुंहिंजो पीउ जुमन। शुक्र है 10 सालनि खां पोइ मूंखे अम्मा ऐं बाबा जी का ख़बर त पई। अल्लाह साईं उन्हनि खे आबाद रखे, ख़ुशि रखे। असलम, तुंहिंजे ख़त अचण सां मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। रब साईं सभिनी खे ख़ुशि रखे। जुमन, हाण पाण माण्हुनि सां ज़ुल्म वधंदो वञे। ए दरिया, ए तड़ सभु पंहिंजा आहिनि। कोई बि धारिया माण्हू असांखे रोज़ लोधे कढनि था। असां खां तड़ ऐं दरिया फुरीन पिया। वॾा माण्हू आहिनि जिते किथे ॼारे ठाहे वेंदा। भले मच्छियूं मारे, पखी मारे, पर हू त असां इंसाननि खे बि फासाए वेठा आहियूं। ॿुधाए जुमन, हाणे कुझा कयूं? जहिड़े अंदाज़ में बगो धमकी ॾेई रहा न, मूंखे लॻे थो त कुझु वॾो गंद कंदो ऐं पाण खे को नुक़सानु न पहुचाए। इन करे आउं चाहियां थो त 2 ॾींहं थियो भले बंदि हुजे। पोइ गुज़र सफ़र कीअं कंदासीं? कंहिं ॿिए जे हुड़े ते चढ़ी राति जो शिकार कंदासीं।
तूं मूंसां गॾु घोड़े ते हलंदे? को कोन हलंदुसि। पेट जी बुख बि विझाइणी आहे, तुंहिंजो कर्ज़ बि लाहिणो आहे। ऐं मुंहिंजो कर्ज़ तोखां आउं फ़िलहालु कोन थो घुरां। तूं मूंसां गॾु हल दरिया ते, जेको मिलियो पोइ अधु अधु कंदासीं। दरिया में हली खेरू वारी धीअ खे बि ॻोल्हे वठंदासीं। मन का अलाह किथां असांजी सुणे। हा इहो त सही आहे, पर ख़र्चो ॾाढो हुओ। सभागी पंहिंजी जंग में विराए मंझे ते पइजी रही ऐं जी सारा घर में अकेली आहे। उन लाइ कुझु कयां? जुमन, पाण उन ओड़े ते चढ़ंदासीं जेके रोज़ानो पंहिंजे तड़ ते वापसि अचे। हा आउं पाण इहो ई सोचां थो। ठीकु आहे, आउं कंहिं न कंहिं सां ॻाल्हायां थो, तूं तयारी करे छॾ। तू जानिब आई न? हाँ महरूब, अंदर हल। महरूब, कुझा पई ॾिसी? जानिब, तुंहिंजी अहिड़ी हालत कंहिं कई आहे? महरूब, इहो सभु आउं तोखे सुणायां थो, पर हिते हर तरफ़ मिटी लॻी पई आहे। तोखे किथे विहारियां? ही मिटी पंहिंजे तड़नि, ॻोठनि ऐं घिटरी जी आहे, कंहिं ॿिए ॻोठ जी नाहे। जानिब, तूं मुंहिंजे कपिड़नि जी परवाह न कर। तूं हिते वे, कुझु हाल हक़ीक़त ॿुधाए, पोइ गॾिजी तुंहिंजो घर साफ़ कंदासीं। कुझा कयां? ज़मीन खे वढण, आसमान खे फाड़ण ऐं दरिया खे सुकाइण मुंहिंजे वस जी ॻाल्हि कीने। हू ज़ालिम मुंहिंजी भेण नसीबा खे अलाए त किथे ऐं कहिड़े पार में खणी विया आहिनि। ऐं मुंहिंजा मौला, तू रुगो हिकिड़ो भेरो मूंखे उन्हनि जे साम्हूं बिहार। आउं उन्हनि जा कंध कपे दरिया में लोड़े छॾींदुसि, भले सॼे दरिया जो पाणी ॻाढ़ो थी वञे ऐं दुनिया खे ख़बर पए त मलूक किन लोफरनि ऐं बेग़ैरतनि जा कंध कपिया आहिनि। नसीबा, ओ नसीबा, हेराज न, तू मूंखे घर छॾे अच या मूंखे न दरिया में ई उछलाए छॾ। अॼु आउं तोखे हिकु ॻाल्हि सुणायां थो, पर हुन खां अॻु अॼु मुंहिंजी दिलि थी चए त पंहिंजे हथनि सां मूंखे मच्छी पचाए खाराए। आउं मच्छी पकड़े थो अचां। आउं पंहिंजे हथनि सां तोखे पाणी जो ढुक बि कीन ॾींदसि ऐं तूं मच्छी मानी जी ॻाल्हि तो करी? को तूं मूंखे पंहिंजो दुश्मन थी सम्झी? ॿियो न त, तूं को मुंहिंजो सॼण आहीं? तूं मूंखे पंहिंजे तड़ता पंहिंजनि जे हथनि मां ज़ोरी खंबे खणी आयो आहीं ऐं हिते दरिया ते जॻह जॻह ते वती तो रुलाईंदो मूंखे। नसीबा, मूं तोखे बाज़ ऐं गिजनि जे चंबनि खां ज़ोरी बचाए हिते रखियो। त पोइ आउं हिते वरी कहिड़ो सुखियो घर में वेठी आहियां, तूं जॾहिं वागूअ जे वात में आया आहीं। नसीबा, आउं तोखे वागूं थो लॻां। तूं वागूं ई जानवर नाहीं त पोइ कुॼा आहीं। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख गोला, जे दरियानि ते वागूं ऐं मांगर रहंदा आहिनि त तड़नि ऐं मागनि ते मोरड़ा बि रहंदा आहिनि। नसीबा, जेको वणे ई सोचो, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, आउं तोसां प्यार थो कयां ऐं तोते आशिक़ आहियां। तुंहिंजी हर ॻाल्हि बर्दाश्त कंदुसि ऐं फ़क़ति तो लाइ गोलो हिते हर ख़तरे खे मुंहुं ॾींदो।
मूं तोखे अॻे ई सुणाए छॾियो आहे त आऊं असलम जी मंग आहियां ऐं मुंहिंजे बारे में अहिड़ो ग़लति ख़्याल पंहिंजे दिलि में न रख। असलम मरी वियो, खपी वियो, तूं अलाए को एतबार नथी करी। ख़ैर आहे, तूं भली मूंखे मच्छी पचाए न खाराए, आऊं पाणी पचाए वठंदुसि ऐं उहा मच्छी तोखे खाइणी पवंदी। मूंखे वॾी हैरत थी रही आहे, तूं गुम थियल माण्हुनि वांगुरु हेॾी अज़ियतूं भोगे कीअं हिते पहुतो आहीं? मेहरू, मूंखे ही कूड़ा ऐं कायर मारे नथा सघनि। मेरू मूंखे ही फोतार ऐं कब्ज़ागीर झुकाए नथा सघनि। आऊं त वरणो ई हुयसि पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे दरिया लाइ। सच ॿुधायां, आऊं तोला वापसि वरणो हुयसि। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। मूंखे ईअं लॻी रहियो आहे हिन धरतीअ ते तुंहिंजो नओं जनम थियो आहे। इन नए जनम जे लाइ मां सभिनी जूं दुआऊं हुयूं, पर मेहरू, हिते घणनि खे ई तकलीफ़ आहे त आऊं पंहिंजे तड़ ते ज़िंदा वापसि मोटी कीअं आयुसि। उन्हनि खे भले तकलीफ़ थिए, पर तूं किथे हाणे अकेलो न वेह जाए। मेहरू, तूं मूंसां गॾु हूंदीअ न? हा, छो न, मां तोसां गॾु हूंदसि। तुंहिंजी हीअ कहाणी लिखी मां सोशल मीडिया ते अपलोड कंदसि। मेहरू, तूं किथे बि न ॾिसजे। उन्हनि सभिनी जा नाला वाज़े तौर लिखजांइ, जिन मूंखे अगवा करायो ऐं जिन मूंखे अगवा कयो, ऐं मूंखे जेके जेके अज़ियतूं ॾिनियूं सभु लिखजांइ। बिल्कुलु, आऊं हाणे कंहिंखे बश कोन कंदसि। मेहरू, घर में पाणी कोन्हे को त पाण बि हथ मुंहुं धोयूं। ॿई पाण दरिया ते हलूं था। ही मिटी दरिया में हली लोड़ींदासीं ऐं दरिया खे सलामी ॾींदासीं, जीअं तोखे सही सलामत पंहिंजे कखनि ॾांहुं मोकिलियो आहे। हा मेहरू, तूं ठीक थी चवीं। अच त हलूं दरिया ते। हलो। तूं हिते कुजा पियो करी, वञी मुंहिंजी न्याणीअ खे वठी अच। साणे कुजा कया, केॾांहुं वञा? मूंखे त ॻाल्हि सुझे ई कान थी। मलूक वींदो रहियो दरिया में, हू अलाए कहिड़े हाल में हूंदो ऐं दरिया जी अलाए छा हालात हूंदी। घर में बि हाणे कुझु की न रहियो आहे। हला ठिकरा पिया पोकनि। मूंखे त कुझु वणे ई कोन पियो, पर तूं वञी किथां पंहिंजे लाइ त कुझु खणी अच। मूंखे कुझु कोन थो वणे। हाणे दिलि चवे थी बुख में रड़ियूं रड़ियूं करे मरी वञा त उहो भलो। हाणे त ॿाहिरि निकिरण जहिड़ो बि कोन रहियो आहियां। को कुजा थो चवे त को कुजा थो चवे। मां त चवां थी दरिया पीर ते हली पंहिंजे न्याणीअ जी वापसीअ जी बास बासे अचूं। मन को रब उन जे सदके असांजी ॿुधे ऐं असांजी न्याणी नसीबां घेते अची पुॼाए। पर दरिया पीर हलण जे कारण बि त पाण खे ॾोकड़ खपनि न। घोड़े जो किरायो लॻंदो। मूंखे त खीसे में 1 रुपयो बि कोन्हे को। मूं वटि 2-3 रुपया आहिनि जेके मां पोतीअ में ॿधी रखिया आहिनि। मिड़ई घोड़े जो किरायो थी वेंदो। हाणे इहे पैसा रख पाण वटि। मां रश खणी थो वञा। उहे वञा थो जेके पाण वणियासीं उहे वञी शहर में ॾींदुसि। चंद ॾोकड़ मिली वेंदा। राशन अटो पती वठियो थो अचां। पोइ पाण हलंदासीं दरिया पीर ते। ठीकु आहे, ऐं मिठाई जो किलो बि वठी अचिजे। हाओ हाओ। बगा छा थियो गोले जो? वैसा दरिया जा समूरा तड़ ठिया ऐं ॿेट ॻोल्हे चुको आहियां। गोलो किथे बि न मिलियो। गोले के आसमान खणी वियो या ज़मीन गिही वई? अरे अहीं त चवंदा आहियो त असांजी चपे चपे ते नज़र आहे। अहांखे इहो गोलो नज़र छो कोन थो अचे? अरे सर, अवां घटि ताक़तवर माण्हू आहियो छा? जेको अवां सां टकर खाईंदो सो हिते रही सघंदो? आउं त चवां थो हू हिन मुल्क जी सरहद छॾे भॼी वियो हूंदो। साईं बग्गो सही थो चए। जेके हिन खे रस्ता ॾेखारिया हुआ उन्हनि ताईं खिसकी वियो आहे। जंहिं दरिया जे हर तड़ हर ॿेट ते असांजी हुक्मरानी हुजे ऐं जंहिं दरिया जी छोली छोली असांजे कदमनि जो निमी सलाम करे,
इन दरिया मां इहो गोलो असांजी अखियुनि में धूड़ विझी गुम थी वञे उहे त असांजे लाइ बुॾी मरण जो मक़ाम आहे। ॾिस अञा बि आसरो की न पलियो आहे, रुगो माल लहणो हुयो, उन जे करे वापसि आया आहियूं। सुभाणे खां दरिया अंदरि गोले जे पुठियां लही पवंदासीं। गोलो पाण खां भॼी किथां वेंदो? गोलो भले सरहद पार करे वञे, पर कंहिं बि क़ीमत ते कहिड़ी बि सूरत में आऊं गोले खे हिते ॾिसण थो चाहियां। साईं जेतिरी कावड़ अव्हांखे गोले ते आहे, ओतिरी कावड़ मूंखे बि आहे गोले ते। रुगो गोले ते मुंहिंजी नज़र पवे, आऊं गोले खे ईअं कोन छॾींदुसि। ठीकु आहे, पर अॼु तड़ ते माल लहंदो, मुंहिंजो ख़ासि ख्यालु रखिजो। क्या? ठीकु आहे सर, इंशाअल्लाह ताला जेको तव्हां हुकुम कयो आहे उन ते अमल थींदो। अचकमदार सां गॾु जेकॾहिं ॿिए तरीक़े सां ठगी करे वञे त छॾे ॾियांसि, पर हिन मुंहिंजी ठहियल शइ में अखियूं विझी चोराए वियो आहे। हाणे त हिन गोले खे कंहिं बि क़ीमत ते आऊं कोन छॾींदुसि। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।